अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ में भली कार आऊं आया अफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। अफगानिस्तान के सूबे नंगरहार में अमरीकी जासूस जहाज जो हमलो, पाबंदी मिलल तंजीम तालिबान जा 8 दहशतगर्द मारिजी विया। अफगान अख़्तियारनि हमले की तस्दीक करे छॾी। अवामी नेशनल पार्टी के सरबराह असफंजान वली चयो आहे त पानामा लीक्स केस के फैसले बाद इमरान खान तरफा 10 अरब रुपयनि के ऑफर जो इल्ज़ाम समझ खां ॿाहिरि आहे। खेसि अहिड़ी ॻाल्हि फैसले खां अॻु करणु घुरिजे हा। सीनियर सियासतदान ऐं अवामी तहरीक के सरबराह रसूल बख्श फलीची चयो आहे त करप्शन मुल्क में वबा की सूरत इख्तियार करे वरिती आहे। मुल्क की खुशहाली लाइ रियासत के पूरे दोस्त पॉलिसी जोड़ियूं पवंदियूं। इन लाइ ज़रूरी आहे त फौरी तौर ठेकेदारी निज़ाम ख़त्म कयो वञे। मुल्क में सियासी अॻुवाणनि जी अणहूंद आहे। हिन वक़्तु मौजूदा सियासी अॻुवाण तकरीरूं भलियूं करे स्टेज अदाकारी करे रहिया आहिनि, पर आवाम लाइ को बि कोन थो पतो ॾे। जोहर जमाली भरिसां तेज़ रफ़्तार सुज़ुकी जे ट्रक लगण के नतीजे में नींगरी फोत। पुलिस इतला ते हादसे वारे हंधि पहुची पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले कयो। वाक़े जो केस दाख़िल ऐं ठुलवा अगवा थियल नींगरी फज़ीला सकी जो पीउ धीअ जी ॻोल्हा में शक हेठि आयल जवाबदार याकूब तेगाणी जे घर पहुची वियो। जवाबदार पारां फज़ीला खे अगवा न करण जी ख़ातिरी कराईंदे साख बि ॾिनी वई। नाज़रीन, हियूं हेडलाइंस, तफ़सीली ख़बरूं हिकु शॉट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो पीर भली कार। बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। अफगानिस्तान के सूबे नंगरहार में अमरीकी जासूस जहाज के हमले में पाबंदी मिलल तंजीम तालिबान जा 8 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त अफगान अख़्तियारनि हमले की तस्दीक करे छॾी आहे। अफगान मीडिया मूजिब अमरीकी ड्रोन हमलो नंगरहार के ज़िले छपर में हंधि कयो वियो, जिते तालिबान ऐं दाइश जा कुछ अहम अॻुवाण लिकियल हुआ। अफगान मीडिया जो चवणु आहे त अमरीकी जासूस जहाज के हमले में पाबंदी मिलल तंजीम जा 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अफगान मीडिया मूजिब जासूस जहाज के घर मथां 2 मिसाइल उछलाया, जंहिं जे नतीजे में घर मुकम्मल तौर तबाह थी वियो। ज़िला छपर में आचर रिहाड़ तालिबान दाइश जे विड़ाक पाण में विड़ी पिया, जंहिं जे नतीजे में 30 खां वधीक विड़ाक मारिजी वई, केतिराई ज़ख़्मी पिण थी पिया। ज़रीन मूजिब दहशतगर्द तंजीमनि में जेड़े दौरान आम शहरी ऐं बारड़ो पिण मारिजी वियो। अवामी नेशनल पार्टी के सरबराह असफंजान वली चयो आहे त पानामा लीक्स केस के फैसले बाद इमरान खान तरफा 10 अरब रुपयनि जी ऑफर जो इल्ज़ाम समझ खां ॿाहिरि आहे। खेसि अहिड़ी ॻाल्हि फैसले खां अॻु करणु घुरिजे हा। खान की टीवी के इंटरव्यू ॾींदे असफंजान वली चयो त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान खे ॼाण जी ॾे वठि करणु घुरिजे। गैर रियासती अंसर रियासतनि खे विड़हाए रहिया आहिनि। हुन चयो त अफगानिस्तान जो बॉर्डर ते सील कयो वञे थो, पर भारत जो न। पाड़ेसरियुनि खे बदिले नथो सघिजे, गॾिजी ॻाल्हियूं करणु घुरिजनि। असफंजान वली चयो त जांच मां ॼाण मिली त मशाल खान खां तौहीन न कई। संदसि चयो त इमरान खान हिकु पासे मिठाई खाए पियो, ॿिए पासे गारियूं ॾिए पियो। एएनपी सरबराह चयो त पानामा लीक्स केस जे फैसले बाद इमरान खान तरफा 10 अरब रुपयनि जे ऑफर जो इल्ज़ाम समझ खां ॿाहिरि आहे। खेसि अहिड़ी ॻाल्हि फैसले खां अॻु करणु घुरिजे हा। असफंजान वली चयो त जलसे लाइ माण्हू गॾु करणु आसान आहिनि, पर वोट वठणु ॾुखियो कमु आहे। सीनियर सियासतदान ऐं अवामी तहरीक के सरबराह रसूल बख्श फलीची चयो आहे त करप्शन मुल्क में वबा की सूरत इख्तियार करे वरिती आहे। मुल्क की खुशहाली लाइ रियासत के पूरे दोस्त पॉलिसी जोड़ियूं पवंदियूं। इन लाइ ज़रूरी आहे त फौरी तौर ठेकेदारी निज़ाम ख़त्म कयो वञे। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते कराची प्रेस क्लब में खाबे दुर जे गॾियल जलसे के ख़िताब कंदे रसूल बख्श फलीची चयो त असां सियासतदाननि खां बजट ते 30% बाबति पुछाणो कयूं था, पर इन्हनि खां नथा पुछूं, इन बाबति नथा पुछूं जेके 70% हड़प करे वञनि था। हुन चयो त मुल्क में सियासी अॻुवाणनि जी अणहूंद आहे। हिन वक़्तु मौजूद सियासी अॻुवाण तकरीरूं भलियूं करे स्टेज अदाकारी करे रहिया आहिनि, पर आम माण्हुनि लाइ को बि नथो पतो ॾे। उन मौक़े ते अवामी तहरीक के सदर गुलाम नबी खोसो, इंसानी हक़ूक़ कमीशन सिंध जे नायब सदर असद भट्ट, नाले वाले कानूनदान, सुप्रीम कोर्ट बार जे सदर रशीद रिज़वी, मंजूर रज़ी, शेख मजीद ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कंदे चयो त 1 मई मज़दूरनि जी तहरीक जो मुक़दस ॾींहुं आहे। इन ॾींहं ते असां पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ पंहिंजा वरजाईंदा आहियूं। हुन चयो त जेके मज़दूर कारखाननि ऐं हारी ज़मीननि ते कमु करे रहिया आहिनि, हुकूमत फौरी तौर इन्हनि मज़दूरनि खे मुक़ररी जो लेटर जारी करे कारखाननि ऐं ज़मीननि में बराबर जो हिसो ॾियारे। संदन चयो त पाकिस्तान में ज़राअत समेत समूरा शोबा नुक़सान में आहिनि, तंहिं बावजूदि इनफरादी दौलत में ॾींहुं वाधि थी रही आहे। अॻुवाणनि जो चवणु हो त मौजूदा हुकुमरान पंहिंजे कम खे छॾे रोडनि रस्तनि जा ठीका बि हड़प करे रहिया आहिनि। उन मौक़े ते मज़दूरनि जे हक़नि बाबति क़रारदाद पिणु मंज़ूर कई वई।
जोहर जमाली भरिसां तेज़ रफ़्तार सुजुकी जी टक्कर लॻण जे नतीजे में नीगरी फोत थी वई। शाहबंदर रोड भरिसां ॻोठ अहमद मंदरू में सुजुकी जी टक्कर सबब 6 वरियनि जी फरज़ाना सख़्त ज़ख़्मी थी वई, जंहिंखे तिबी इमदाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो त हिन रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न हसंदे दम धणीअ हवाले कयो। ॻोठाणनि पारां वाक़े बाबति पुलिस खे इतलाह कयो वियो, जंहिं पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले कयो। पुलिस चवण आहे त हादसे बाद ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल करे कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। ठुलमा अगवा थियल नीगरी फज़ीला सरकी जो पीउ अब्दुल रज़ाक सरकी धीअ जी ॻोल्हा में शक हेठि आयल जवाबदार याकूब तेगाणी जे घर पहुची वियो। जवाबदार फज़ीला खे अगवा न कराइण जी ख़ातिरी कराईंदे साख ॾिनी। ठुलवासी अब्दुल रज़ाक सरकी शिकारपुर जे सहाफ़ियनि सां गॾिजी कचे में दाख़िल थी संदसि धीअ जे अगवा केस में आज़ाद थियल याकूब तेगाणी खे न्याणी वापसि मोटाए ॾियण जे लाइ मेड़ मन्नत काफ़िलो वठी वियो। उन मौक़े ते याकूब तेगाणी सहाफ़ियुनि जी मौजूदगी में घर जी तलाशी ॾियारी। क़ुर पाक ते साख ॾींदे चयो त हुनखे फज़ीला सरकी जे अगवा बाबति का बि ॼाण नाहे। संदसि चयो त बिना जवाज़ पुलिस गिरफ़्तार करे संदसि तज़लील कराई आहे। उन मौक़े ते फज़ीला सरकी जे पीउ लुड़क लाड़ींदे चयो त पुलिस असल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां बासरनि जी वंगार वहंदे ग़रीब माण्हुनि खे हरासा करे रही आहे। हुन आला अख़्तरनि खां घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन न्याणी बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, बुलेटिन पंहिंजो पुॼाइण ते पहुतो। हर वक़्तु अपडेटनि लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com।